नवाज़ न्यूज़ में भली कार आऊं संझा सैयद आऊं बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइन। टीएलपी के कलदम करार ॾियण बाबति समरी काबीना ॾांहुं उमाणी आहे। टीएलपी जी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो सुभाणे काबीना कंदी। कूड़ा क़ौमी सुञाणप कार्ड ठाहिण ते नादरा जी 39 मुलाज़िमनि खे फारिग़ कयो आहे। शहबाज शरीफ़ जो नालो ईसीएल मां कढण लाइ दरख़्वास्त नाहे आई। भारत सदाईं पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण जी नाकाम कोशिश कई। भारत जा जेके माण्हू पकड़िया विया आहिनि उहे ॾपेड़ पखेड़ण चाहिनि पिया। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में हिकु भेरो ॿीहर कोरोना जा केस वधी रहिया आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। इमरान खान कश्मीर में अची पंहिंजो वक़्तु ज़ाया न करे कश्मीर जे अवाम खे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। कुझु माण्हू ज़ाती मुफ़ादनि लाइ नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। इमरान खान जे दौर में पाक फ़ौज जी पघार नाहे वधाई वई। नवाज़ शरीफ़ जे दौर में पाक फ़ौज जे जवाननि जूं पघारूं वधायूं वयूं। हिकु जमायत मसइला हल करण बदिरां वोट चोरी करण जी माहिर आहे। इमरान खान जा वज़ीर सरेआम वोटनि लाइ पैसा हलाए रहिया आहिनि। इहो वक़्तु परे न आहे जॾहिं इदारा नवाज़ शरीफ़ जे बयाने ते हलंदा। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो लेपा आज़ाद कश्मीर में जलसे खे ख़िताब। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मूनसून जो पहिरियों वसकारो। यूनिवर्सिटी रोड, गुलिस्तान जोहर, गुलशन इकबाल, सदर, क्लिफ्टन डिफेंस, मलीर गडाफ, नॉर्थ नाज़िमाबाद में बरसात खां पोइ बिजली बंद। गुलशन इकबाल में 17 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। हैदराबाद, न्यामशोरो, ठट्टो, नूरियाबाद, थाणो बुला खान, मीरपुर ख़ास, उमरकोट, मटियारी, सांगड़, टनो मोहम्मद खान, बुलीशा करीम, डिगड़ी, शाहपुर चाकर, उडेरो लाल, गुलामुल्ला, डेई, मातली, सिजावल, जुणेजो, शेख बिरकियो, तलहा, चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में बरसात। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मौसमियात खाते कराची में अलर्ट जारी करे छॾियो। 3 खां 4 ॾींहनि खां पोइ कराची में 200 मिलीमीटरनि ताईं बरसात पवण जो ख़दशो। मकानी इदारनि वारे खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह पारां बरसातुनि खे नज़र में रखंदे मकानी इदारनि खे मुतहरिक रहण जी हिदायत। बरसाती पाणी जे निकाल खे यकीनी बणाइण समेत कची आबादियुनि, ज़ुबून आल इमारतुनि ऐं नदियुनि नालनि में चाढ़ ते नज़र रखण जी हिदायत। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त अॼु मौसमियात खाते तरफ़ां बरसात जी का बि अॻकथी न कई वई हुई। बरसातुनि बाबति सूबाई हुकूमतुनि ऐं लाॻापियल इदारनि खे आगाह करणु घुरिजे। सियासत ते ॻाल्हाइण सिंध जे गवर्नर जो कमु न आहे। इमरान इस्माइल सियासी मामलनि में मुदाख़लत न करे। कराची में तरक़ियाती कमनि जूं ॻाल्हियूं कंदड़ गवर्नर गुम आहे। केएमसी जे 500 नालनि खे साफ़ करायो वियो आहे। अॼु कराची में बरसात जी अॻकथी न कई वई हुई। सिंध हुकूमत अवाम लाइ कमु करे रही आहे ऐं कंदी रहंदी। गवर्नर सचो आहे त बिजली ऐं ॿिया मसइला वफ़ाक़ आॾो रखे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। SOPs ते अमल दरामद लाइ फ़ौज खां मदद वठी सघिजे थी। वैक्सीन कोरोना सां मुक़ाबले जी बहितरीन स्ट्रेटजी आहे। पाबंदियूं मास्क पाइण पंहिंजी जॻह ते, पर वैक्सीन तमामु ज़रूरी आहे। वज़ीर आज़म जे सिहत बाबति सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 50 मरीज़ फौत। NCOC मूजिब कोरोना विघे फासुनि जो अंग 22,597 थी वियो। 9,75,092 ताईं अंग पहुची वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जी हाकारी शरह 3.84 रही। इस्लामाबाद में कोरोना जी तेज़ी सां फैलंदड़ भारतीय क़िस्म डेल्टा जा 25 खां वधीक केस साम्हूं
इस्लामाबाद जे केतिरनि इलाइक़नि में अॼु खां स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जो फ़ैसिलो। बेटिया भरिसां क़ौमी शहरां तां वापारी सेठ वासूमल हथियारबंद नथा अॻुआ। वापारीअ सां गॾु वींदड़ विजय कुमार खे बि पुलिस बेहोशी जी हालत में केलनि जे फसल जे बाग़ मां हथु करे वरितो। धावेजी में जातिवासी नौजवान पुरस्कार नमूने फौत थी वियो। नौजवान ज़ुबैर अहमद थीन जो घर मां पखे में टंगियल लाश हथायो। खैरपुर में निमोड़ वटि गैस सिलेंडर जे दुकान में सिलेंडर धमाके सां फाटी पियो। 3 ॼणा ज़ख़्मी। धमाके सबबि भर वारी कुकड़ियुनि जे दुकान खे बि बाहि लॻी वई। सवे कुकड़ियूं सड़ी मरी वयूं। ज़ख़्मी माण्हुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। मीरपुर माथिले भरिसां कोटकालू सियाल वासिन औरत जो मस्तूबा मां लाश हथायो। होली मारवाड़ी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। बुलड़ी शाह करीम भरिसां घोट सईद खान लुंड वटि कमंद जे फसल मां नौजवान जो तशदुद थियल लाश हथायो। लाश जी सुञाणप साजिद अली तौर थी। रेती भरिसां कोबरियुनि जे दड़े वटां नेरली माइनर मां अणॼातल माण्हू जो लाश हथायो। लाश जी सुञाणप न थी सघी। लाश खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। गुपचाणी भरिसां सांगड़ नवाबशाह रोड ते कंडीस्टा वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल वण सां टकराइजी वई। पुलिस एहलकार जमशेद जट फोत थी वियो। ठटे भरिसां झिरक वारे इलाइक़े में ट्रक जो गॾु गाॾे खे टकर। पोरियत फोत थी वियो। कोइटा भरिसां कंबराणी रोड ते रिक्शा ऐं ट्रालर में टक्कर, हिकु ॼणो फोत। ठुलबरसा ॻोठ ओदी में पाणी जे तालाब में नीगर ॿुॾी फौत थी वियो। फौती नीगर गुलाम मुस्तफा मेमण जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। शहदादकोट जे आबादगारनि, सियासी समाजी ऐं मज़हबी अॻवाननि ऐं कारकुननि जो पाणी जे खोट ख़िलाफ़ शहदादकोट खां गणी खुदाबख्श ताईं 40 किलोमीटर मार्च। शहीदनि जी मज़ार आॾो धरणो। सैफुल्ला केनाल ऐं खीरथर केनाल मां निकिरंदड़ शाखुनि में पाणी जे खोट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। पाणी ॾियण जो मुतालबो। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि शहरनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी। कंदकोट भरिसां इंडस हाईवे ते मलहीर स्टॉप वटि आबादगारनि जो मुरादाबाद शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि धरणो रोड ब्लॉक। This headline news